खुला जन्नत जा हूरू कसूरू जन्नत जो ये सब उमूर बिठाए रखियो कंहिंजे लाइ जेके मदीने वारे साईं जे अहल पैतन सां मोहब्बत रखंदा आहिनि मुस्तफा जे घराणे सां प्यार रखंदा आहिनि लजपाल नबी जे ज़ुर्रियत ऐं इतरत सां हबीबन जे अहल पैतन सां मोहब्बत रखंदा आहिनि इन्हनि जे लाइ अल्लाह फरमाए तो मूं जन्नत ठाहे तयार बस संतो फर्क दूरी पर तो रुगे मौत जो एडो मौत आयो ओनो जन्नत में दाखिल थी हिकड़िया बस मौत मरंदो सिद्धो जन्नत में वींदो जेके नबी जे अहल बैतन सां मोहब्बत तो सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बोया भी बोलो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जदे कुरान में यह आयत नाज़िल थी सुभान अल्लाह बेशक कुरान जाइए लफ्ज़ जिब्रील खणी आयो ऐं मदीने वारे साईं पंहिंजे सहाबन खे इहा आयत पढ़ी ॿुधाई असहाबन हथ जोड़े अदब सां अर्ज़ कयो या रसूल अल्लाह उहे तव्हांजा बचड़ा केर आहिनि उहे तव्हांजा अहल बैत केर आहिनि जिन जी मोहब्बत असां ते वाजिब कई वई आहे जिन सां मोहब्बत रखण जो रब आर्डर ॾिनो आहे कुरान हुकुम ॾिनो आहे उहे अहल बैत उहे तव्हांजा बच्चा केर आहिनि मुझे दिल पर मोहम्मद करीम फरमायो त ॿुधो जन जी मोहब्बत मुझे उम्मत ते फर्ज कई वई आहे अलीउन व फातिमतु वब्नाहुमा अल हसन वल हुसैन मुझो प्यारो घराणो जंजी मोहब्बत उम्मत ते फर्ज कई वई आहे हिकड़ो अली शेर जलिया जेको फातिह खैबर जेको नबी जो बिरादर जेको कातिल कुफार जेको कौसर जे प्यारण वारो जेको उम्मत के पुलसरात खां पाइण वारो जेको बेश्त उम्मत में वंडण वारो जेको क़यामत में मुझे लमाउल हम्द जे झंडे खणण वारो वो अली शेर चलिया जो जिस्म मुझो जिस्म जो वजूद मुझे वजूद वांगुर जो गोश्त मुझे गोश्त वांगुर जो रत मुझे रत वांगुर जे अलीअ सां प्यार रखियो ते मूं नबीअ सां प्यार रखियो जे अलीअ सां मोहब्बत ते जी मूं नबीअ सां मोहब्बत जे अलीअ सां दिल लातिया उन्हें जी जाए जन्नतुल फिरदौस ऐं ॿियो मुंहिंजी न्याणी अलीअ जी राणी जन्नत जी मालिकाणी हसन हुसैन जी अम्मा सारी दुनिया जे औरतुनि जी सरदार जन्नत दे औरतुन जी सरदार पाक न्याणी एड़ी पाक
पाक जे जड़ी पाकीज़गी न अग के औरत के मिली न वरी पोके के मिलण वारी आ वो मुझे न्याणी याद का हसनैन दी अम्मा उनजी इज्जत जे सुञाती वो जन्नत जो हकदार वो मुझी न्याणी फातिमा फातिमा जो लफ्ज़ हुआ जुदा थियण वारी छाखा जुदा जहन्नम का जुदा उहा पाण ऐं उन सां मुहब्बत रखण वारनि खे रब जहन्नम जी बाहि खां परे करे फतमहा व मुहिब्बिहा मिनन नार फातिमा खे रब दोज़ख खां परे करे छॾियो आहे ऐं जेके फातिमा जी इज़्ज़त ऐं अज़मत खे सुञाणंदा आहिनि उन्हनि खे बि रब दोज़ख खां परे करे टियों मुंहिंजो बच्चो हसन जेको जन्नत जे जवाननि जो सरदार वो हसन जेके रब दुनिया जी भी सरदारी ॾिनी आखिरत जी भी सरदारी ॾिनी उहो मुंहिंजो बच्चो हसन जेको हिन दुनिया में मुझो गुलाब जो गुल ओ हसनवा जेके सिंघंदो आया त जन्नत जी सुरहाने उन मुझे बचड़े हसन सा प्यार रखजो इन्हें जी मोहब्बत तवाते कुरान में रब फर्ज करे छडिया चौथी शख्सियत चौथी पाक ज़ात मुझो बच्चो मुझे अखियुनि जो ठार मुझे दिल जो ठार मुझे गुलन जो स्वार मुझो नंढड़ो शहजादो हुसैन जेजो नालो हुसैन जेको दिल जो चैन जेको दुनिया में मोहम्मद करीम जो गुलाब जो गुलवा जेके सिंघंदो आया त मूंखे जन्नत जी खुशबू महसूस वो मुझो बच्चो हुसैन जेके रब दुनिया में भी सरदारी ॾिनी आखिरत में जन्नत में भी सरदारी ॾिनी वो दुनिया जो भी सिंगार वो जन्नत जो भी सिंगार अरे क्या गाल समझ में आए वाला साईं फरमाइंदा चैन पंजन सा प्यार रखो क़यामत जे आड़े कान मई फी दरजती यौमल क़ियामा जो पाड़ो के खपे जेकरे तोके मदीने वाले साईं जो पाड़ो खपे तो पुत के पंज दिन पाक सां मोहब्बत रखनी पवंदी सो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सचो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब जंहिंजी पंजन सां मोहब्बत नाहे इन्हें जी न नमाज कबूल न रोज़ो कबूल न हज कबूल न ज़कात कबूल नहीं जी का इबादत क़यामत जे ॾियारे वसन कई वेंदी
न इने जेला जन्नत जो दर खुलंदो आसपास में आए ना साईं फरमाइन था तवा नमाज पढ़ो पर ताजी नमाज तेसी कबूल न थींदी जैसी ताईं मुझे नमाज पढ़ो पर मुकम्मल कदे थींदी जने चवंदो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला सबै जो जैसी ताईं मुहम्मद या आले मुहम्मद ते दुरूद न पढ़ंदो तवाजी नमाज कबूल न थींदी भली वनी हज कयो मक्के वञो मदीने वञो भली अल्लाह जे घर बैतुल्लाह में वञो पुट हदीस ॿुधाया साईं फरमाइनि था हिकिड़ो माण्हू बैतुल्लाह जे हजरे अस्वद ऐं मकाम इब्राहिम जे विच में 100 साल सजदा करे 100 साल इबादत करे पर उनके या इबादत रब वट कबूल न है जैसी ताईं दिल में मुझे अहल बैतन से मोहब्बत न रखेंगे घणी नमाज पढ़ी पर बैतुल्लाह में हिकड़ी नमाज पढ़ी तो लख नमाज़ों के बराबर काबतुल्लाह में मस्जिदुल हराम में हिकड़ी नमाज लख नमाज़ों के बराबर उते हिकड़ी नमाज न 2 न 4 न 5 न महीनो न साल न 100 साल काबे दे आकुर में भी काबे दे छाव में भी 100 साल इबादत करी पर तुझी इबादत रब कबूल न कंदो जैसी ताईं मुस्तफा दे 5 दिन से मोहब्बत अॼु त हिकिड़ो गॾिजी ऐलान कयो कंदो ऐलान गॾिजी ऐलान कंदो मूंसां चो असा 5 कन जा दार आयूं कंदा आले नबीअ सां प्यार आयूं असा 5 कन जा असा प्यार आयूं जंहिंजो 5 तन पाक सां प्यार नया जेको मञंदो 4 यार नया जंहिंजो 5 एतबार ना तन मूज़न खां असां धार आयूं असां 5 तन जा तन पाक जा हुबदार आयूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझा सोना हबीब ता फरमान ला तुसल्लू अलैहि सलातल बतरा सुभान अल्लाह मुझे टुंडी सलात न पढ़ंदा कयो सुभान अल्लाह अधूरी सलात न पढ़ंदा कयो अगर पूरी सलात न पढ़ंदा कयो साहब के सा समझो न हबीबा तो अच्छा फरमाइण चाहियो या लुटी सलात कहिड़ी हबीबा या पूरी सलात कहिड़ी फकालू वमसलातुल बतरा या रसूल अल्लाह हबीबा उहा पूरी सलात कहिड़ी साईं फरमायो हीअ सलात पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन व तमसकू बस चुप थी वञे अॻिते न चओ पर मुकम्मिल सलात इहा आहे जो हीअं चओ क़ूलू अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन व अला आले मुहम्मद हिकिड़ो भेरो हड़ी चओ अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन व अला आले मुहम्मद
बरी जो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद जैसी तैयार मोहम्मद सलात न पढ़ंदो तवाजी सलात अधूरी आ तवाजी नमाज अधूरी आ जैसी नहीं मुझे घराने से मोहब्बत न रखंदो तवाजे ऐं जन्नत दे विच में संदोआ परदोआ दीवारा किल्लोआ कोटोआ रुकावटा जन्नत दे पैर न पाइंदो जेकने चाहो था हिजाब टुटने दीवारू किरने तवा जन्नत रे सिधा वञो का रुकावट न हुजे त पोइ मुंहिंजे बच्चन सां मुंहिंजे घराणे सां मोहब्बत अल्लाह अलैका या सल्लल्लाहु अलैका या सुनन दार कुतनी में हदीस पाक हजरत अबू मसऊद अंसारी रिवायत हो करे हबीबन करीमन फरमायो मन सल्ला सलातन लम युसल्ली फीहा अलैया वला अला अहल बैती लम तुक़बल मिन्हु हबीबन फरमायो जेको नमाज पढ़े नमाज सची सारी पढ़े पर आखिर में नमाज में क्या मुकई अलहम्द पढ़ी सूरत पढ़ी रब जगह बाहू मदी बीठो रुकू कई सुभान रब्बियल अज़ीम पढ़ी सजदा कई सुभान रब्बियल आला चई निर्णय रब जे हुजूर में झुकाई पूरी नमाज पढ़ी पर आखिर में दिल पर मोहम्मद ते दुरूद नमाज जे अंदर न पढ़ी रब फरमाइंदो या नमाज मोटाए